सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सभ खां अवल त सिंध टीवी जे इंतिज़ामिया खे, सिंध टीवी जे कमु कंदड़नि खे, सिंध टीवी ॾिसंदड़नि खे सिंध टीवी जी सोरी मुबारक हुजे, सोरी सालियानी मुबारक हुजे। अॼु उन जी सोरी सालगिरह आहे ऐं सची ॻाल्हि त इहा आहे त अॻे इदारा ठहंदा हुआ त पहिरियां माण्हू इहो सोचींदो त यार हलंदा अलाए न, चढ़ंदा अलाए न, माण्हू ॾिसंदा अलाए न। पर डिजिटल इन दुनिया में ही ख़तरनाक मुक़ाबले जो दौरु आहे ऐं उन में असां ॾिठो आहे तोड़े 6-7 सिंधी चैनल आहिनि त जेकॾहिं सिंध टीवी जो नालो आहे त पहिरियनि 2 चैनलनि में सिंध टीवी जो नालो आहे। इहा उन जी महिनत आहे ऐं इहो उन जो जेको कंटेंट ऐं जेको मवादु आहे उन जे करे ई हुनखे इहा मंचता मिली आहे।